नाज़रीन ते असां मौजूदु आहियूं मेड़ बी सेक्शन थाणे ते ऐं हिते SHO आहे कमरदीन तुनियो साहिबु जंहिं अॼु वॾी कार्रवाई कई आहे ऐं इश्तिहारी ॿिनि केसनि में घुरिबल ॾोहारी हथु कयो अथई जेको शहर में मोबाइलूं फुरकंदो आहे मोटर साइकिलूं चोरी कंदो आहे। वधीक असां हिन खां पुछंदासीं त तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सजाद आहे। केरु आहे ज़ात जो? सोलंगिया वाह पुटु पंहिंजो आहे। छा कंदो आहे शहर में? शहर में साईं मच्छी जी बि खपाईंदो आहे। जेको आहे मोबाइल ॿ टे फुरियूं अथई? हा, ऐं गाॾी काठी आहे। गाॾी फुरी अथई या चोरी कई? गाॾी साईं चोरी कई आहे। अच्छा, कॾहिं खां थो करी? साईं 3-4 महीना थी विया आहिनि। आइस नशे में अची वियो आहे, हुनजे करे साईं। आइस बि पीअंदो आहे? हा साईं। अच्छा पोइ हाणे एॾो तूं करी थो त हाणे तूं गिरफ़्तारी तुंहिंजे अमल में आई आहे, हाणे अॻिते लाइ तूं छा कंदे? अॻिते लाइ बसि साईं तौबा कई त ॿीहर न कंदासीं। ॿीहर न कंदे? हज़रत आहे। अच्छा, हाणे तोखे सज़ा ईंदी न? तूं तव्हां लोड़ींदो पियो जेल में? बसि अलाह वॾो आहे, लोड़ींदासीं पिया, भला छा कंदासीं। नाज़रीन असां हिते मौजूदु हुआसीं। अच्छा, सामान भला कंहिंखे ॾींदो आहे? सामान साईं आइस जा अॾा हुते खपाईंदा आहियूं। आइस जे अॾनि ते खपाईंदो आहे? अच्छा, या पथारी उहे केरु आहिनि, उन्हनि जा नाला कहिड़ा आहिनि? उहे साईं आइस जा अॾा साईं जिथे किथे असां अॾा लॻाया अथनि, चांजा आहिनि, सोदर आहिनि, ॿिया आहिनि, अलाए केतिरा साईं हिते ॾींदा आहियूं। नाज़रीन असां हिते मौजूदु हुआसीं मेड़ बी सेक्शन थाणे ते SHO कमरदीन तुनियो साहिबु कार्रवाई कंदे ॿिनि केसनि में घुरिबल ॾोहारी सजाद सोलंकी खे हथु कयो आहे ऐं जंहिंजो मौक़ो असां तव्हांजे अॻियां रखियोसीं। हीअ ॾोहारी आहे शहर में मुख़्तलिफ़ वारदातूं कंदो, मोबाइल फ़ोन जी दुकान स्नैच कंदो हुयो। उन खां पोइ हिन हिकु मोटर साइकिल में चोरी कई आहे। असांखे जीअं मख़फ़ी इंफॉर्मेशन मिली त हिनखे अरेस्ट कयो। हाणे हीअ अंडर रिमांड आहे ऐं दौरान इन्वेस्टिगेशन असां हिन बग़ैर लाइसेंस हिकिड़ो पिस्टल बि रिकवर कयो आहे ऐं हीअ ऑलरेडी असांजे हिन थाणे जे ॿिनि केसनि में घुरिबल बि आहे। हिकु केस आहे पुलिस मुक़ाबले जो, ॿियो आहे 392 मोबाइल फ़ोन स्नैच कई। ॿिनि केसनि में ऑलरेडी हीअ असां वटि घुरिबल आहे ऐं रिमांड में आहे। इंट्रोगेशन दौरान असां हिन खां बग़ैर लाइसेंस पिस्टल बि रिकवर कयो। त तव्हांजो मैसेज कहिड़ो आहे हिते जी मेड़ जी आम जे लाइ? असां बिल्कुलु जेसि ताईं मुंहिंजो टाइम हिते आहे, मां पोस्टिंग ते रहंदुसि, इंशाअल्लाह ताला मां अमल कराईंदुमि। जेको ॾोह कंदो असां हुनखे न बख़्शींदासीं, हुनखे अरेस्ट कंदासीं। जेको बि क्राइम कंदो असां हुनजे ख़िलाफ़ु एक्शन खणंदासीं, कानून जे कटड़े में हुनखे आणींदासीं।